प्यार
नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के प्यारे गुलगुले सिंध सरकार की आपके लीला जब अल्लाह हमारे के दरबार के आयो तो उनकी जुबान में यही अल्फाज निकला है तो अल्लाह ताला खेल जन्नत में आला मकाम अता फरमाए, सरकार तो आलम की मईयत नसीब फरमाए, हबीब खुदा का दीदार नसीब फरमाए, जमा सब खुदा का वली राजी है उनके नबी से राजिया खुदा राजी आज भी हेठाई अता फरमाई हेठाई निशाना याद रखो जय मारो ने कहा को हेठाइया वो अल्लाह ताला के दरबार में बुलंद नबी करीम की रात बरकत फरमाना मन तवाज़ लिल्लाह रफ़अहुल्लाह ये को अल्लाह की जात बाबरकात रज़ाला तवाज़ु को करे इतना ही को करे अल्लाह ताला उनके नसीब अता फरमाए। बाद में क्या की मौलविन में अल्लाह ताला की जात बाबरकात जो फजल करम होंदो खुशहाली होंदी वो गुरूर में पैदा थींदो भलाई में पैदा थींदी कपड़ में पैदा थींदो पाण खे भलो भाण पैदा थींदो पर हलत गुरगुले सिंध मरहूम में एडी कसस हुई जो जॾहिं साम्हूं ईंदा हुआ त असां बेकार सदर हथनि खे चुमंदा हुआसीं, सदर हथनि जूं दुआऊं रखंदा हुआसीं, सदर ज़ुबान मां दुआ जा जुमिला निकिरंदा हुआ ऐं पाण फरमाईंदा हुआ त अल्लाह ताला हवा खे वॾियूं हयातूं ॾे मां जात सुनीअ खे ॾिसां थो त मुंहिंजी दिलि ठही बदिल खे तार में निहारियो उहे सनल्ला दुआबू सरकार वारनि जे बुज़ुर्ग ने निहारियो उहे सनल्ला दुआबू हिन अवामी अहले सुन्नत ने निहारियो त उहे वक़्तो उन्हनि जे लाइ दुआबू आहे ऐं सभिनी जो दुआबू हुजणु सभिनी जा हथ खणण सभिनी जे लाइ सभिनी जी मुहबत हुजणु इहो सदन ख़ुदा वटि ऐं हबीब ख़ुदा वटि मक़बूलियत जो दलील आहे। सरकार दो आलम जे ख़िदमत में हिकु शख़्स जे लाइ बयान हलियो त किबला ॾाढो बुरो हो, किबला ॾाढो सख़्त हो, किबला बदखिलावत हो, किबला हुन में ही आहे बहा सरकार फनत वजबत एॾा वाजिब थी वियो सहाबे किराम ख़ामोश रहिया वरी कंहिंजे तो सिधो हलियो किबला फरां हुन ते इस्तकार करे वियो आहे ॾाढो धंधो हुयो ॾाढो अखिलात मंद हो ॾाढो सुहिणे नबी पाक जी ज़ात जो आशिक़ हो ॾाढो परहेज़गार हो मुतवाज़िर हो मुतसिल मिज़ाज हो साहिब वजबत इन लाइ वाक़ सहाबा पुछियो कहिड़ा हुनजे लाइ तव्हां फरमाता वाजिब थियो हुन लाइ तव्हां फरमाता वाजिब थियो किबला छा ॻाल्हि आहे पर फरमायो अंतुम शुहदाउल्लाह फिल अर्ज़ ऐं मुंहिंजा सहाबियो अवी खुदा जा शाहिद हो असां हुनजे लाइ शाहिदी ॾिनी त बदखिलाफ़ आहे त मूं फरमायो इन लाइ जहन्नम वाजिब आहे इन लाइ तव्हां शाहिदी ॾिनी त सोने ख़िलाफ़ वारो आहे मूं तुंहिंजे लाइ जन्नत वाजिब आहे जंहिं बुलबुले सिंध जे लाइ बच्चो चवणी करे त सोने ख़िलाफ़ वारो आहे आज के रसूल हकीकतो परवानो आहे सोने नबी जो मस्तानो आहे खुदा के वलीअ जे शरअ जो परवानो आहे असांजो अक़ीदो असांजे लाइ जन्नत वाजिब आहे हुन लाइ जन्नत वाजिब अल्लाह ताला किस आला मकाम अता फरमाया नबी करीम हुई ज़ाद अल्लाह शरफ़ व तक़रीम व तकरीम मुझे हज़ार हाज़िरी थींदी आहे मुंहिंजा रिश्तेदार ते आहिनि असीर ते आहिनि मुंहिंजो सारो साल ॾाढो अलहमदुलिल्लाह चङो मुस्तक़ी परहेज़गार इंसान आहे उहो मूंखे त फरमाए त मौलवी साहिब हिकु दफ़े मां मस्जिद जो गर्मी में निहारियो सख़्त में सख़्त गर्मी ही इस्लाम हिकिड़ो मौलवी साहिब आहे हुनजो मुल्ह वेठो पियो आहे कब्ज़ हेठि आहे ऐं पेर उघाड़ा हुआ मदीने जे घटनि में गॾनि में हली रहियो आहे मदीने जे दीवार खे चुमी रहियो आहे मां सोचियो त हीउ कहिड़ो रास्ते रसूल आयो आहे
कई सैयद सगोरा, कई नौजवान, कई परवाना कंधा था, पर हिन जो हल अजीब आहे, अंदाज़ अजीब आहे, निमरत हेठा ई अजीब आहे, जेको कंधो मथे नथो खणे इहो केरु आहे? हाणे समेत मां वेठो वञी सब मुंहं तां कपिड़ो परे कयो, साईं तव्हां केरु आहियो? जॾहिं मुंहं जो कपिड़ो खुलियो त मूं ॾिठो त बुलबुल थींदा, बुलबुल थींदा। मां भाषो पातो माल हथ खे तुम्हें रेड़ा थो कयो माल पाण पर न राजी साहब तव्हां त महबूब जा उम्मतियात कयो, पर मां मदीने जे कुफर जे क़दम ते मिटी हितो आयो, मां सरकार जे दरबार जी हाज़िरी करे आयो आहियां, हबीब ख़ुदा जे दीदार आयो आहियां। मूंखे शर्म थो थिए मां कहिड़ो कंधु नथे कयां, इहो हा दरबार आहे जो जिते जुनैद ऐं बाज़ीअ जहिड़ा कामिल वली साहिब ॾाढा न खणंदा आहिनि, जिब्रील अमीर जहिड़ा चवनि अदब सां ॻोल्हा भञी विहंदा आहिनि, उहे दोस्त मोहम्मद हिते अदब न करे त किथे अदब? मुंहिंजा सजन, मुंहिंजा महबूब जा आशिक़, मुंहिंजे हबीब जा परवाना, मुंहिंजो सभु सां फरमाईंदो त मां ॾिठो साईं दर्शन मां पाणी पी विया ऐं सरकार जे हर में ॿाहिरां था पूरे शहर में किथे जुती न पातो, एॾा भाड़ा गर्मी हुजे, सर्दी हुजे, कंडो हुजे, पथरी हुजे, पथरे इलाइक़ो आहे, एॾो में पथर लॻे पियो आहे, कंहिं पर अधु हली ईंदी आहे, बुलबुल संद फरमायो ऐं पथरियूं दुनिया जे मदीने पाक वारी पथरियूं दुनिया जे पथर जे न आहिनि। ही जन्नत में सरकार फरमाईंदा पिया त हौज़े कोसर जे तरे में मुश्किल वारियूं पथरियूं हूंदियूं, मदीने में उहे पथरियूं साईं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन इश्क़ रसूल सां नवाज़ो, मोहब्बत रसूल सां नवाज़ो, हुब्ब रसूल सां नवाज़ो, औलिया जा अदर वारा, वलीअ जी अदर करण वारा, उलमा खे अदर करण वारा, रसूल जी ज़ात बाबरकात हदीस उन ते सदर पूरो अमल ऐसा फरमायो आहे मल्लम यरहम सगीरना वलम युवक्किर कबीरना फला यसमिना, असांजे नथे ते रहम न कयो, असांजे वॾे जी इज़त न कई, उहो मुंहिंजे उमत मां न आहे। ही बुलबुल सिंध जो अख़लाक़ हो जेको वॾनि जो अदब कंदो हुयो, एहतराम कंदो हुयो, हथ खे चुमी ॾींदो हुयो, वॾीअ सालनि खे त नंढनि खे बचनि वांगुरु भाक लॻाईंदो हो, प्यार कंदो हो, दुआऊं कंदो हो, ॼण त बुख़ल न हो, बुग़्ज़ न हो, कीनो न हो, हसद न हो, तव्हांखे चुमी बचे जे लाइ हुनजे दिलि में अदालत रही, जेके को न मुआइनो कंदो हो त पाण दुआऊं कंदा अबा अल्लाह तोखे कामयाब कंदो, हबीब जी ज़ात ते महिरबानी कंदी, संदसि दुआउनि ते सदको आहे, एॾा बदरजी वेठो आहे, आबरानी पौधा वेठो आहे, जेके अल्हम्दुलिल्लाह बहितर ख़तीब आहिनि, ही संदसि महिनत आहे, फैज़ आहे ऐं मूंखे यकीन आहे त नबी जे परवाने जो फैज़ हलंदो रहे। छो बाहिर बा डॉक्टर ॾिठा त डॉक्टर ॻाल्हायो, वॾे सां ॻाल्हायो, उहो अखियुनि जो डॉक्टर आहे, उहो दिलि जो स्पेशलिस्ट आहे, उहो फिजिशियन आहे, उहो सर्जन आहे, हे ख़ुदा जे दीन जी ख़िदमत करण वारा ॼाण छो बाहिर के रूहानियत जा माहिर आहिनि, के ज़ाहिर जा माहिर आहिनि, के ग़ैब जा माहिर आहिनि, के पढ़ाइण जा माहिर आहिनि, के तहरीर जा माहिर आहिनि, ही जुदा जुदा शोबा आहिनि, जुदा जुदा फन आहिनि। अल्लाह ताला खेल अजीब फन अता फरमायो हो, संदन किताब एॾो बेबाक हूंदो हो, एॾो बेज़ार हूंदो हो, न सदर खां ॾिनी, न मिनिस्टर खां ॾिनी, न वज़ीर खां ॾिनी, न अमीर खां ॾिनी, न वॾेरे खां ॾिनी, न नंढेरे खां ॾिनी, जंहिंमहिल स्टेज ते बीहंदा हुआ त सदर वजूद मां हज़रत फारूक आज़म जो फेज़ नज़र ईंदो, फारूक आज़म जा दरवाज़ करींदा हुआ, फारूक आज़म जो जोश नज़र ईंदो हो, दुश्मन ते ख़ैफ़ ख़तम हूंदो हुयो ऐं अल्लाह जे प्यारे जो अदब मुंहिंजा सजन साईं, हर को माण्हू बुलबुल सिंध न थींदो, हर को माण्हू इन मक़ाम खे न पहुचंदो, हर को माण्हू इन जाइ खे न पहुचंदो। पखी सभु न सुहिणा, माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं माण्हू मंझ अचे भूल बहार, यादि कनि था, साफ़ कनि था, उहे इश्क जूं आहूं, उहे दर्द जूं दाहूं, उहे हक़ जूं राहूं, उहे सुहिणियूं सलाहूं जेके अलामा बुलबुल सिंध रहमतुल्लाह अलैहि हुयूं, उहे दिलि में कम नज़र थियूं अचनि, घटि नज़र थियूं अचनि। हा इहो ज़रूरु चाहो त मदीने वारे जा आशिक़ खुटंदा न, कम तरक़ अव्वल में आख़िर, उहे खुटंदा कोन, ईंदा हिकिड़ा ॿिया ईंदा, हिकिड़ा ॿिया ईंदा, पर ईअं ज़रूरु आहे त अंदरि
तू अबियो न लाए अल्लाह ताला खे हर लिहाज़ सां नवाज़ो, हर लिहाज़ सां बुलंदी बख़्शी, हर लिहाज़ सां पेश करमायो करे वियो। संदन सीरत, संदन सूरत, संदन ख़ुल्क़, संदन किरदार, संदन गुफ़्तार, संदन रफ़्तार अजीब असल में आया। मूंखे दावत जी शक्ल में शहर जे नूरानी मस्जिद खाए खे दावत वेठासीं। मूंखे चया बाप मुंहिंजो जी साईं अतीअर ॿाहिरि थोरो हलम थकिजी पियो आहे वेही वेही जेको सफ़र कयो समझ भला थोरो हलो हेॾा ॿाहिरि वियासीं त मरहूम पंहिंजी मुंहं खे वेढ़ियो खाए। मूंखे चया भाउ तव्हां बि वेड़ हुजो, मां बि वेड़ हुजां, अॼु पाण में कचहरी करियूं। या माण्हू ॾिसंदा उहे तेरे पवंदा, तंगे कंदा, चिड़ियाईंदा, अॼु पाण में गॾिजी था हलनि। रोड सां निकितासीं, अॻियां फाटक आहे, उन फाटक ते बीठासीं, ॿई लाइ बीठा हुजूं। माण्हू अचनि असां पोइ असां केरु हो असां त हिते शहर में आया आहियूं। भला टियों ख़बर जस्ट थोरो आहे शहर में मौलाना काज़ी दोस्त मोहम्मद साहब आयो आहे। मूंखे कीअं तुंहिंजो पुछा त तूं चङा त आयो आहे, तुंहिंजो पुछा त मां आयो आहे। असीं ॿई कचहरी वेठा कयूं। मूंखे त माण्हू चया भाउ साईं राजस्थान बुलबुल सिंध आयो आहे त मां चवां बहारो आयो आहे। वरी जे मूं न चाहे पुछे त साईं अॻे बहारो आयो आहे हलो 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 हाणे वेठा कई बीठी बि बकरी जाते मां चयो हलो यार ॻाल्हि ॿुधी करे कुर्सियुनि ते बि वेठासीं, छतुनि ते बि वेठासीं, निंबर ते बि वेठासीं, गाड़ी ते वेठासीं। अॼु मुंहिंजी त पट ते बि हो हासिल शेर यादि यादि आयो पाण समायो त सभई समियूं सुहाग ॾियूं सभिनी सभई समियूं सुहाग ॾियूं सभिनी विच में हार पथर कारण पीढ़ीअ जे वॾा करणो वार पर धोल पनी जे धार हिते हलंदी वेठा। अल्लाह ताला खे एतिरी बेइंतिहा बस हिनखे सभई अता फरमाए, मुस्तबई अता फरमाए। मसाई में पवंदा हुआ त सुभान अल्लाह ऐं कहिड़े ॾिसंदा हुआ त टीवीअ में केतिरा साईं कहिड़े ॾिसंदा हुआ त खिलो खिली घणो कयो खिल तव्हांखे वारी जेके पढ़ करींदा हुआ उहा त पट था छॾंदा हुआ, हकाम थी वेंदो हो त उन्हनि खां वठ जाओ निकिरंदो हो, वीहो निकिरंदो हो, रोज निकिरंदा हुआ, ॾहियो निकिरंदो हुयो। ऐं जीअं तकलीफ़ शुरू थींदी हुई ईअं स्पीड में जेसि ताईं हलंदा हुआ उन ई मौज में हलंदा। ज़मीनदार उनजा आरी आहे उन साईं जी दावत साईं खे घुरायो। कंहिं माण्हू चयो त साईं इहो ज़मीनदार स्वामी ज़मीनदार वेठो ॾिसे साईं ज़मीनदार स्वामी आहे। साईं पंहिंजे छॾे आया पाण समय त दुनिया ते ॿुधायो त सुवर बेगत आहे या न सभिनी जो साईं आहे, सभिनी जो साईं हलायो सभिनी जो साईं आहे पर उन खां वधीक उहो ज़मीनदार, उहो ताक़त वारो, उहो ताक़त, उहो आफ़ीसर बेग़ैरत जेको ग़रीब हारी जे घर वारी सां सदा थो करे जो कदु हेठि थी वियो झुकी वियो हलंदे हलंदे आए थो साईं पंहिंजी बेबाकी ज़ाहिर कई इशारो करे आंगुर जो अॼु कई नथा पुछनि मगर कहा जेको रखले हलंदे हटा वीरबा तॾहिं तोखे होश ईंदो रोई तरह की जेतिरा मुंहिंजी अॼु ख़राब स्वभाव अल्लाह ताला खे हर लिहाज़ सां नवाज़ो, हर लिहाज़ सां बुलंदी बख़्शी, हर लिहाज़ सां शान वारो बनायो। और असांजे हैरत निगाह में हूंदी हुई अदब करदा जे पाण में वेही करे त जेॾी बुलंदी आहे ओॾी वॾी किसानी, जेॾी बुलंदी आहे ओॾी वॾी किसानी वरी प्राण ॿाहिरि निकिरी पवंदा। असां ख़ुशि आहियूं, पुट ख़ुशि आहियूं, असां ख़ुशि आहियूं, पतीअ ख़ुशि आहियूं, फलाणा ख़ुशि आहियूं, या ख़ुशि आहिनि फलाणा ख़ुशि आहिनि। हर हिक खे मिले हर हिक जो पुछे जे पंहिंजे मित्रनि खां वधीक महिरबानी अल्लाह ताला
आखिर नौजवान आलम, बड़े खुशगवार आलम, प्यारो आलम, बैतुल्लाह है। ये साल मुद्दा हजत गदो बैतुल्लाह करीम की फतह के बाद मुझे देखी मुझे दुआ माजी माँ गुनाहगार तो ना क्यों दुआ करा कि न दुआ करो तो अल्लाह ताला मुझे मस्जिद के अंदर खड़े अल्लाह फरमाए मुझे मुझे उस्ताद साईं राजी हो जाए, मुझे में राजी हो जाए, सब राजी हो जाए। अगर मोतिया से मतलब बैतुल्लाह की दुआ कबूल बैठी गई है और जनाब ख्याल करते हैं मदरसे में जो मार और समय की हालत में मदरसे में जो पे है उस्ताद साईं राजी मुझे हुजूर सब राजी है। हां यहां दुआ करो अल्लाह करे तो बड़ी उम्र तक गदी है वली के पास ला कराने वाला हम जो वक्त अल्हम्दुलिल्लाह है रसूल आए तो चोट लगूगा ए तो धक्का लगूगा आई सब लगिया खुदा की जात और काले दी पे रिश्ते का दी पे बेहसूत सब बड़ी करीम रहीम तो ठीक रहा भाई अल्लाह ताला ए नौजवान के महबूब आस्कर के आलम के बड़ी हिकमत वाली लो वो कोठी कोनी लो वो कहना सलाम वाली लो अल्लाह ताला करो तो बड़ी के जो भरना है मेरा मुझे सजा साल है सोबत के मुताबिक माया का पढ़ी तो इन्हें करे पढ़ी जो अल्लाह के बुलबुल सुन रहमतुल्लाह तबारक व तआला अलैह साल है मेहा कामिल मेहा आस्कर मेहा ये तो सूफिया ने क्या लिखो ताकि एरा बंदी जो होगा एरा बंदी है ये तो सब के किताब नहीं वाला कि एरा बंदी होगा है जैसे खुदा वाली है पर होने लगे खबर न हो दिया बड़ा निगाह रात में हो दिया बड़ा निगाह नुक्ते में हो दिया जेके सोबत में आया चलायो जेके पढ़ गया तेरा जीरा अल्लाह ताला फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह ऐ ईमान वालों खुदा का डरो व कूनू मस्सादिकीन ऐ मुझे सच्चे बारन का डर सच्चे बारन का डर हो याद रखो अल्लाह ताला सादिकीन में वक्त पूरा मुकर्रर करो बदी रहो हफ्तो रहो महीनों रहो साल रहो 50 साल रहो अल्लाह ताला मुकर्रर फरमायो मुझे सच्चा बारह सा कर रहो वो गर्र को जिस्म सा है जो दिल सा है अगर जिस्म सा पड़े हो जो तो दिल सा पड़े न हो जो दिल जो राबतो हो जाए दिल जो वास्तो हो जाए हजरत बुलबुल जिंदगी मसाला के निगाह करो और सुनियो अपना जो अकीदा ईमान नबी से हदीस शाहिदा अगर मोमिन के मदार पे जो रीद हुआ तो सब्र दारो मक्के के विस्तार हुआ मक्के के हुआ ऐ सजाद हुआ सही हासिद अली अकबर ई बदर बीला ई इद्रीसा ई मौलाना मोहम्मद सिद्दीका ई मौलाना हुसैन सिद्दीका ई मौलाना अब्दुल करीम साहब सुनाए था हर मोमिन सुनाए तो साइकिल साल जो ना मज़ार पे वजो सलाम पढ़ो अस्सलाम वालेकुम जाओ वही कुरान पढ़ो वही दुरूद पढ़ो वही सलाम पढ़ो और सादर में बात क्या भाई दे बच्चा लगे तो हमारी सनतो असा के तो कुछ तो जीवन हमारो आदमी साहब पंजाब वाला मरीजो इंतजार करेगा अल्लाह जन्नत में जावता करे से उन्हें जो बच्चों की जा संभाले ही रहा वो कारी मरहम हुआ उन्हें जो पुत्र जा संभाले ही रहा हमारा एक फर्ज में दार में लेके या तो मच्छरे पर ये बातें जिस तरीके के वक्त इंशाअल्लाह ताला असा बुरा हजार है दुआ वली ये साल है दुआ अब आगे तरफ शामिल है हमारा कोई न कोई फर्ज नेक मत निकली पड़ो तो इसादी बात करती असा मायूस न रहो महरूम न हो हर बता है या मना इसान न अंग्रेजी पढ़ाओ भली पढ़ो कैसे तो न पढ़ो ऐसा कर कितना टाइम कहां करो जो कहा जो अरबी किताब में समझ होगी ताकि तकलीफ कैसे को हमारे बाद जो है उन्हें पूछो उन्हें याद करो अपनी तो आदमी खुदा नहीं मिला से हमारा डर होगा से हमारे सत्य में जीत होगा से हमारे हुक्म के नबाए के होगा से बीमार है मारा कराएगा खुदा ने समाज चाहत ना कल का बीमार है हमारे पास है नहीं मुझसे बड़े बड़े सिंध जो रूह की राहत कर दी अभी में कई बजे पर दिल खुशी कर दी वो अपनी मजा मसला कर दो तो मेरा ही पार अब मायूस न हो अब मालूम न हो हमारे मतलब की सबका
सुन्नी के बच्चे बच्चे भी दुआ कहा था, वली जो कहा था, आलम जो कहा था, असलियत जो कहा था, अल्लाह ने अहले सुन्नत जो कहा था, मायूस रखो, महरूम रखो, एक भला कहा इन पासे तवज्जो करे, इन पासे ख्याल करे, मूंखे यकीन आहे सुन्नी तव्हां जो कदर कंदा, सुन्नी तव्हांजे कदम खे चुमंदा, तव्हांजे हथनि खे चुमंदा, तव्हांजी इज़त एहतराम कंदा, तव्हां उलमा सां गॾु सहो था, स्टेज ते सिंगार था वञो, स्टेज तव्हांखे काहे थी पई, तव्हां पोइ ते न हटो। अल्लाह ताला जी मेहरबानी सां अॼु आम किताब मिलंदा उर्दू में, सिंधी में, शुरू करे सिलसिलो उतारी जो बच्चो करे सघे थो, आमी साहब जो बच्चो करे सघे थो, अब्दुल सलाम मौलाना अछवी जो बच्चो करे सघे थो, त सिंधी बच्चो छो थो करे सघे, बुलबुल सिंध जो बच्चो करे सघे थो, बुलबुल सिंध जो बच्चो करे सघे थो। असीं तव्हांजा खातम आहियो, अवांजा सजण आहियो, अवांखे सुहिणी सलाह ॾियण वारा आहियो, असांजी दिलि ठहंदी जे मां मोहम्मद नबी जे इश्क जो वाइदो कंदा मायूसी खाधी आहे बेरसी बि कान्हे त पाहे सां बेरसी वञो पिया। अल्लाह ताला फरमायो ऐं सचनि सां गॾु रहो, सचनि जी सोहबत कयो, सचनि जी गुलामी हटो, सचनि जी निगाह थी वञे, कामनि जी सोहबत में वञो, दुआऊं घुरायो, इंशा अल्लाह ताला तव्हांखे दुनिया जी नौकिरी कमु कान ॾींदी, मोहम्मद नबी जी नौकिरी कमु ॾींदी। तव्हां मूंखे ॿुधायो त गुरू वारो त हिक दफ़े मूंखे हिकिड़े पाकिस्तान जे वॾे अमीर घुरायो, मूंखे चई मुंहिंजी हालत मुंहिंजी माण्हू ग़रीब आहियो, तव्हां के 50 मिली के 30 मिलंदव, जंहिंमहिल साइकिल ते जंहिंमहिल मोटर ते जंहिंमहिल जीप ते जंहिंमहिल 15 खां हलो, अव्हांखे गाॾी ॾियूं, अव्हांखे पैसा ॾियूं, अव्हांखे हर शइ ॾियूं, जेका सहूलियत ॾियूं, तव्हां असांजी पाण जी वर्क कयो। जे मां रोई चवांसि त मां मोहम्मद घोट जी वर्क नथो कयां, मां ॿी वर्क नथो करे सघां, ॿी ख़िदमत नथो करे सघां, मुला इहा ई काफ़ी आहे, मुला इहा ई खोड़ आहे, मुला इहो ई जंज आहे, मुंहिंजे लाइ इहो ई काफ़ी आहे, बसि मां तव्हांजी मुखालत में कोन कंदुसि, वर्क बि कोन कंदुसि, मूंखे छॾे ॾियो, मैं दीवाना मोहम्मद का तुझे मजनू बिलाली आशिकी सादत पे क्या है सुबह, मजनू को लेला जो आशिका बिलाल के मुकाबले पूछा नहीं, तुझे मजनू बिलाली आशिकी सादत पे क्या है सुबह, तू दीवाना है लेला का, वो दीवाना मोहम्मद का, तू दीवाना है लेला का, वो दीवाना मोहम्मद का। लेकिन फरमाया उसको आप खुद से लगवाते हैं संभालने वाले, उसको आंखों से लगाते हैं संभालने वाले, जिसको महबूब खुदा अपना बना लेते हैं, जिसको महबूब खुदा अपना बना लेते हैं, तभी सही जाती बनो, अभी कहीं जाती बनो, तो पूरा क्रम जाती बनो, वो जहदो नबी सहजो रब, जहदो रब सहजो अल्लाह के वली, अल्लाह के सामने मन, अल्लाह के सामने बनने हालात के मुताबिक साईं जे विच में अर्ज़ करे वञा, तस्वर करा किताब तस्वर करा किताब इनकलाब पैदा थी, हमारे वजूद में इनकलाब पैदा थी लो, हमारे रूहानियत पैदा थी, हमारे इश्क़ मोहम्मदी पैदा थी लो, हमारे जज्ब की कुव्वत पैदा थी, वो तव्हां ख़ुदि सम्झंदा त असांखे कीअं छिकियो थो वञे, कीअं खयो थो वञे, कीअं वेठो कयो थो वञे, कीअं सही वधो थो वञे, एॾी महिरबानी थींदी जो दुनिया ॾिसंदी त बुलबुल सिंध त सिंध हा, पर बुलबुल सिंध जा बचड़ा बि सिंध साईं अल्लाह ताला करे जो असां तव्हांजी हिन दिलनि में इहो शौक़ पैदा थिए, या मोहबत पैदा थिए, इहो ख़ुलूस पैदा थिए, या सिदाकत पैदा थिए, या सचाई पैदा थिए, सलाम जे प्यारे हबीब में मिलंदा अल्लाह ताला सय्यदना व मौलाना मोहम्मद वाला आलिही व असहाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा तक़वा व बदलो सलाम जे हबीब में मिलंदा
पर वलाख रहमत इमाम आज़म अबू हनीफा। आमीन आमीन। खुदा की तुम पर वलाख रहमत इमाम आज़म अबू हनीफा। साहिबे फैज़ और फजीलत इमाम आज़म अबू हनीफा। खुदा की तुम पर सबरी पर खुदा की तुम पर लाख रहमत इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह। जरा बदलेगा तो रुजू करो खत्ता पड़े हत्ता पानी जो गिरे तो पानी में जो गुनाह कर इमाम साहब करो चोरी जो गुनाह हुआ बिना जो गुनाह हुआ सभी जो गुनाह हुआ जो कुर्बी करे तो रात का गुनाह नजर कर मुँह करे तो मुँह का गुनाह नजर कर तो आखिरी गुनाह मौला यहाँ नजर मुझे बंदे कर महबूब से उम्मत का एक हमारे महबूब से उम्मत का बड़े में था वो इमाम आज़म वो इमाम अबू हनीफा। लेकिन तो आए जन गया दो बजाओ अरे बजाओ वो इमाम आज़म यह साईं फरमायो लौकान दीन विश्व रहिया ये वो जो दीन आसमान जे तार के कही वञे त भारत मां हिकिड़ो जान रहंदा लेकिन उतां ई दीन जे लाइ ईंदा सब हासिल कंदा इमाम अबू हनीफा। इमाम शाफ़ी इमाम अबू हनीफा ने जो बात हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह इमाम आज़म ने मकाम पे आया वो इमाम ने अपने देख लो वो अल्लाह तआला की दीन जे के संग मुकल्लद हा कोई लगा कुछ हलवाना पाप रे के केला ही चाहता कयो अदब नंबर हा साहिब कबर इन्हें कबर जो आया हो गया ऐसे इमाम शाफ़ी की मुश्किल का बाजी इमाम अबू हनीफा ने मदार से दो अच्छे दुआ लो अल्लामा शानी दुर्रे मुख्तार शरह अब्दुल मुख्तार का दरजा वो छोड़ का पड़ेगा हमें दादा इमाम आज़म की मदार सिरिया के मुजर्रबा जब तो हाथ रमा जरी वो इमाम आज़म इमाम अबू हनीफा उनके मतलब इमाम के लिए करेंगे है तेरी औसात है तेरा अखलाक उम्दा है तेरी औसात बुलंद वाला बुलंद है तेरी औसात बुलंद वाला है तेरा अखलाक उम्दा नबी ने कहा नबी ने फरमाया सिराज उम्मत इमाम आज़म अबू हनीफा लक़ब है तेरा सिराज उम्मत इमाम आज़म अबू हनीफा। वफ़ा की तुम पर हो लाख रहमत अबू हनीफा। वफ़ा की तुम पर हो लाख रहमत इमाम आज़म अबू हनीफा। और फजीलत इमाम आज़म अबू हनीफा। इमाम आज़म तो शागिर्द हज़रत इमाम मोहम्मद रहमतुल्लाह अलैह बता में आयो बादशाह हारून रशीद पंहिंजे महाराज मथे वेठो आहे तॾहिं खुली पई आहे बादशाह जी नौजवान न्याणी पंहिंजे बागर बागर वेठे वेठे हारे कॾहिं बाबा जी अम्मा हेॾे तरीक़े निहार हारून छा आहे बाबा तूं बादशाह आहीं खलीफ़तुल मुस्लिमीन आहीं अमीरुल मोमिनीन आहीं पर तुंहिंजा कॾहिं कंहिं हथ न चुमिया तुंहिंजा कॾहिं कंहिं पेर न चुमिया तुंहिंजा कॾहिं कंहिं कपिड़ा न चुमिया तुंहिंजे केर खे कश्मी कान मिली आहे बाबा हेॾे
जो हमें तो इन्हें घोड़े की सवारी या घोड़े से सवारा जो हसन के को चुमी ले वो केरन के को चुमी ले वो केब के को चुमी ले वो कपड़े के को चुमी ले वो लगाम के बच्चों को हले तके बुरा हमला चाहने मरहबा मरहबा करना चाहने बड़ा पक्षे का ये कहती नहीं है हारून सही करे हारो निहार सुभान अल्लाह हजरत इमाम मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि देखो हमारा सही जान के थी मोदी जिस्म के बादशाहिया इनकी दिल ने बादशाह इनकी दिल ने बादशाहिया ये हतर है साथ में जन ये के हतर है साथ में जन ये क्या है कि तुम्हें वाली इनके पर है तो तुम्हें वाली इनका पर है तो तुम्हें वाली जो इनकी दिल से अब आप कुरान पाक के जरा दौड़ करा हो पढ़ता हो अब खोली ना हो तो कुरान में पाक के वफा को कपड़े होंगे और कपड़े देती भला हो या बड़ी कपड़े खोल दो और पाखे की कमर के तुम्हें दिया कान के तुम्हें दिया मारो का पछा ये कपड़े की अल्लाह ताला लगा दो कुरान पाक के मथा आयो वो तुम्हारा जो हकदार अगर जो हकदार पर सीने में कुरान ही तो वो हकदार हो दो यार जीवन हकदार हो दो यार हकदार हो दो यार हाल मन के हाल बदल के छोटों में तो जो सारे सवारे इस पुराना पाक सबको दीन दे सबको नबी सोने फरमाओ सब जो मच्छो दुआओं करेंगे मुझे मौला हाल मन जो खैर होती हाल मन जो फायदा फरमाएंगे समुद्र जो मच्छो आने मन जेरा द्वार हो जो है जब अच्छा क्या करे पर समझ के खबर तथा के रिस्क है सबके सुनी अच्छा के मेहरबानी है सबके दीदी अच्छा के कर्मे है तो पहले तो दे अच्छा के भलाई है कैसी दे नव लग उलमा लअल कल जुहला ये आलिम ना हो तो जाहिल हलाल हराम हलाल आलम रखे पाक पलीद आलम रखे भलाई बुराई आलम रखे जायज नाजायज आलम रखे निकाह आहे नाई आलम रखे तलाक फैली हुई आलम रखे और आलम क्यों आलम की इज्जत आलम जो एहतराम जेकर के कारमों बुरी नजर सारित है तो क्या संग नबी पाक की जात नवाजो अल्लाह ताला राजी के लो मुझे मथा ये सबरन के वही कुरान पढ़ो अल्लाह के काली दोस्त मोहम्मद नूरुल मुसाई रहमतुल्लाह अलैह मैं तो तेरे विश्वास मोहम्मद जो दोस्त क्या जो दोस्त था लगा के जो दोस्त कोई मां बतेरे जो दोस्त कोई मां सदर जो दोस्त कोई मां मिनिस्टर जो दोस्त कोई मां खुदा जो दोस्त पर रसूल को मान और सच्चा जो दोस्त है मोहम्मद जो दोस्त मैं दोस्ती वाला मैं तुझे न्याज मंदा मैं तुझे अकीदत मंदा यह जो नाम है हबीब जो गुलाम में आती हो वो जहन्नम खा बची जहन्नम खा बात सही नहीं दिया ना हमारा अभी तो जिम्मे जो दिया रहा है साहिब की तुम मिलो
जमात ॻोल्हे में कुंड कुंड में घर घर में सफर में हर जॻह ते वञण वारो गुलगुल संग हो पर हमेशा अल्लाह तव्हां अल्हम्दुलिल्लाह कार ते कारी कयो बड़ी कयो पर माया उठ ते विझो हा घोड़े ते विझो हा दुश्मनी वॾी जॻह ते विझो हा बंदि विझो हा बाबा साइकिल ते विझो हा जंहिं मां एॾी महिनत कई आहे कॾहिं थी वञी कॾहिं न ॻोल्हाई त घणा ॾींदव कॾहिं न चई त छा ॾींदव जेको मिलियो बाबा बिस्मिल्लाह अलाह ख़ुशि कंदव अलाह आज़ाद कंदव जंहिं माण्हू एतिरी हबीब करीम जे धीअ जी वाह कई आहे लीडर जो वक़्तु लीडर खे प्यारो आहे पास जो वक़्तु पास खे प्यारो आहे ही मोहम्मद घोट खे हिकिड़ो वक़्तु आहे ही मदीने वारे खे सुहिणे नबी खे प्यारो आहे हिनजी मथां रहमतूं आहिनि बरकतूं आहिनि इनायतूं आहिनि क़यामत ताईं रहमती बराबरी थींदी रहंदी अल्लाह ताला सदन फ़ैज़ खे आमरे जारी रखे हर जाइ खे सारी रखे मुंहिंजा सयल अल्लाह ताला मूं गुनहगार अर्ज़ कर अल्लाह जो ॿुधण क़बूल फरमाए असां तव्हांखे राज़ी थिए मां पंहिंजी ग़रीब वारी अर्ज़ खे ख़तमु कंदुमि हक़ लाइ चाक बनाए सॼी राति उजागरो कयो अथव हर सूरत साईं हाथ अली अकबर साईं बदरुद्दीन साहब सभिनी जो हुकुम खे नज़र में रखो मां सोचे त क़ुरान खाना जो पास थींदो मन पुगड़ीअ वारो ग़ुलामनि में नालो दाख़िल थी वञे अल्लाह बेड़ा पार करे छॾे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह वसल्लम जी आए जनाबे आली ऐ अरब अजम जावाली ज़ात तो है जी आली क्यों न दरदा को खाली या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सातवा माशान जो शान बे पाया जो खैरला मकान जो बनी ज़बान जो या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह अलैका सजाता सुभान अल्लाह पाक रब संदा प्यारा कर भलाई तू भला माफ कर मेरे मधारा या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलावतुल्लाह अलैका सब नबियन जा नबी अस्सलामे वात फेरा से रबी अस्सलामे नूर निर्मल नामदार अस्सलामे मुसल संजा मददगार आका तो मथा लख
लख सलातूं ऐं लख सलाम पढ़न बी अदब सां ही सद गुलाम सलाम जन्नत में आला करीम अलैहिस्सलाम दीदार सां महजूर फरमा बचन खे आश्क जी सभिनी वास्ते पंहिंजे भाइनि खे सब्र जी जेके वास्तेदार रिश्तेदार मोहब्बत प्यारे हबीब जे सदके जेके आश कया सभिनी शरीफ़ जी हाज़िरी सरकार जे दरबार जो दीदार अता फरमा सभिनी खे सुहिणे हबीब जे सदके दुनियावी उखरवी मुश्किलातनि खां महफूज़ फरमा बीमारनि जूं बीमारियूं दूर फरमा गुनहगारनि जा अर्ज़ मंज़ूर फरमा जेका दिल जी मुराद ببركة الله وملائكته يصلون على النبي الذين آمنوا صلوا عليه اللهم صل على चमचो कोने का चमचो रखने चुक ये मुताबिक सही हां आगे होती सागर हां अन्ना सिंगल जतो बस बस देखिए